जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तेलके न्यूसैदाबाद जे ॻोठ महर शाह में, जिते ही तव्हां कैमरा जी अखि जे पुठियां तव्हां ॾिसंदो त ही PPA जो जेको यूनिट तइमीर थी रहियो आहे, जंहिं तइमीराती जो कमु हली रहियो आहे। जीअं त ही हिन तइमीराती कम में जेको आहे नाक़स मटीरियल इस्तेमालु थी रहियो आहे। ठेकेदार तरफ़ां जेको आहे ही जेको कमु थी करे रहिया आहिनि, उहो हिन में सॼो जुगाड़ जेको आहे थियो पियो आहे। उन में जेको आहे तव्हां ॾिसंदो त बुनियाद ई कोन्हे, हिन जो बुनियाद जे पुराणे बुनियाद जे मथां ई जेको आहे ओसारी करे रहिया आहिनि ऐं हिनखे जेके नई भितियुनि खे वरी नई सिर पलस्तर करे रहिया आहिनि। हिते जा ॻोठाणनि खां असीं पुछंदासीं त जेको आहे तव्हां हिनखे कम मां तव्हां केतिरा मुतमइन आहियो। ऐं तव्हांखे आउं इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते जे ॻोठाणनि इन कम जे नाक़स मटीरियल जे ख़िलाफ़ु जेको आहे चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी सिंध, DG हेल्थ, वज़ीर आला सिंध खे पिणु दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जेको आहे सो मथां खां इंक्वायरी जा पिणु इम्कान आहिनि। सॼो कमु जेको आहे अधूरो कयो पिया वञे न, हिन में बुनियादी कोन खोटिरियो आहे। हिते ई थोरो हिननि में मरमत करे पुराणे सिरनि सां हिते ई पलस्तर करे हिनखे लिकायो वियो आहे। इहो बराए महिरबानी असांजी गुज़ारिश आहे त सॼे एरिया जो वॾो अस्पताल आहे, 24 कलाक जो सहूलियत आहे। हीउ पुराणो 35 साल पहिरियां ठहियलु अस्पताल, इन खे हितां ई मरमत शुरू कयो वियो आहे। पुराणो कमु माना पैसा किरोड़नि जा आहिनि हिन में। शायदि इहा त ख़बर आहे ठेकेदारनि खे, हितां ख़बर न आहे किथां जो ठेकेदार आहे, सो सॼो मटीरियल जुगाड़ी कमु पिया कनि। इन में बराए महिरबानी करे जेको आहे सुठे नमूने सां कमु करायो वञे। तव्हांजे ॻोठ महर शाह में ही जेको PPA यूनिट जो तइमीराती कमु हले पियो, तव्हां हिन मां केतिरा मुतमइन? असीं हिन मां बिल्कुलु मुतमइन कोन आहियूं ऐं हिननि न को चङी तरह बुनियादु खोटियो आहे ऐं जेको असली बुनियादु आहे उन ते ओसारी कई वई आहे। ऐं सिरूं बि जेके पुराणियूं इस्तेमालु कयूं आहिनि ऐं जेको सीमेंट ऐं बजरी आहे सा बि सही माल मिलाइनि कोन था। सीमेंट ॾिसो तमामु घटि विधियलु आहे, छणे पियो ऐं सही सिरूं ॾिसो पिया सभु पुराणियूं। ऐं सरियो बि जेको सो हिन में थोरो पुराणो इस्तेमालु कयो वियो आहे, नओं घटि इस्तेमालु कयो वियो आहे। हिन इलाज जीअं त माना हिन कम जी निगरानी सही तरीक़े सां कनि ऐं सीमेंट वग़ैरह ऐं सरियो वग़ैरह ऐं सिरूं नयूं इस्तेमालु कनि त जीअं त बिल्डिंग अॻिते हली को वक़्तु हले त सही। बाक़ी हाणे इहे पुराणियूं सिरूं इस्तेमालु कंदा ऐं सीमेंट घटि विझंदा त पोइ ही न बिल्डिंग अॻिते हली नाकाम थी वेंदी। जीअं असांजो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ठेकेदार ठाहियो, मूं उनखे बार बार चयो त बाबा पुराणियूं सिरूं ऐं सीमेंट इहो सही इस्तेमालु कोन। अॼु साॻियो स्कूल खे साल बि कोन थियो आहे त ख़राबु थी वियो आहे, त हिन जी बि उहा ई हालति थी वेंदी। बजट इलाही वधीक आहे पर ओतिरो कमु कोन पियो थिए। तंहिंखां सवाइ हिते ॿियो जेको हिन में लोहो ऐं सरियो पुराणो साॻियो इस्तेमालु पिया कनि, जेको नाक़िस आहे हिन मां निकितल आहे। सिरूं बि साॻियूं इस्तेमालु पिया कनि। सीमेंट में जेको हिते जो पाणी आहे उहो आहे खारो। हाणे जेकर उन पाणी में सीमेंट मिलाबो थो, सीमेंट जी जेका ताक़त ख़तमु थियो थी वञे, उहो नाक़िस पाणी इस्तेमालु करे ऐं हिनखे मिड़ई ईअं ई जुगाड़ी कमु पिया हलाइनि। पको कमु कोन पियो थिए जहिड़ो जेतिरो थियणु खपे। पहिरीं में अस्पताल जी छित ठही, उहा नाकारा ठही, उहा बि ख़राबु थी। साॻियो ठेकेदार ॿियो उहो कमु कोन हलियो। हाणे वरी जेको कमु थिए पियो सो बि नाकारा पियो थियो। असीं कमु मुतमइन कोन आहियूं। जीअं त तव्हां हिते ॻोठ महर शाह जे ॻोठाणनि जा व्यूज़ ॿुधा, हिननि जो इहो चवणु आहे त जेको ही PPA यूनिट जो हिते जेको तइमीराती कमु हली रहियो आहे, उन में जेको नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। जीअं त हिन जो बुनियादी जेको आहे सो ही पुराणी बुनियाद ते जेको हिन जो मथां कमु कयो पियो वञे, हीउ घणो वक़्तु कोन हली सघंदो। कैमरामैन महबूब कीर सां गॾु हुसैन मेमन, महरान TV न्यूज़ हैदराबाद।